लालू रैंक में मक़तूल नौजवान जा कातिल गिरफ्तार करण खिलाफ सहाफ़ियुनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वगड़ वेझो इंडस हाईवे ते 13 डिसंबर ते तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर में सीनियर सहाफ़ी धरती टीवी जे न्यूज़ इंचार्ज इमरान तुनियो जे भाउ अदनान तुनियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मूजिबि वाक़िए खे 10 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस गफ़लत कंदड़ कोच ड्राइवर सुहेल लुंड खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मुज़ाहिरीन मूजिबि नौजवान अदनान तुनियो खां गफ़लत सबब हयाती खसींदड़ कातिल कोच ड्राइवर सियासी बाअसरनि जी पुठ भराई सबब कानून जी पकड़ खां आजो बणियल आहे। हुननि चयो त पुलिस मक़तूल नौजवान शहीद अदनान तुनियो जो बेगुनाह खून लोहण चाहे थी। हुननि चयो त एसएसपी कंबर सुमेर नूर तुनियो सिखणा दिलासा ॾेई रहियो आहे पर जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम खणण लाइ तयार ई नाहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कोच ड्राइवर सुहेल उर्फ गुड्डू लुंड खे गिरफ़्तार करे मक़तूल नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।